वडो थी करे वो ही पुट पंजे पी के धिक्का ऐं दड़का दींदो। अल्लाह खां डिजो अबे अम्मा जा नाफरमान न बणजो। अबे अम्मा जे नाफरमान जी माफ़ी शबे बरात में भी कान थी थे, जेका आम माफ़ी जो जंहिं रात में ऐलान थींदो आहे। 14-15 अचण वारी आहे, वेजी तारीख़ है, 15 जी रात अल्लाह तबारक व तआला आम माफ़ी जो ऐलान कंदो आहे, लेकिन अबे अम्मा जे नाफरमान खे उन रात में भी माफ़ी कान मिलंदी। अल्लाह तबारक व तआला जे हुजूर जने हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम यो इरशाद कयो, अर्ज कयो त अल्लाह ही जिस्म जो टुकरो आवाज तो दे पियो, हिन जिस्म जे टुकरन मां आवाज तो अचे। त अल्लाह तबारक व तआला जे उन इरशाद ते जरा तवज्जो कजो त अल्लाह इंसान सां केतरी मोहब्बत थो करे। अल्लाह चवण लगो मूसा के, मूसा या त हिकड़ी माओ आ जेका टुकड़ा टुकड़ा थी पई आ। मूसा जे कदे एड़ियों 70 माउरूं हुजन, उहे टुकड़ा टुकड़ा थियूं पियूं हुजन, लेकिन मां अल्लाह पंहिंजे बंदे सां इन 70 माउन खां वधीक मोहब्बत कंदो आ। हिकड़ो शख्स हो, बुत जे अग्यां बीठो, पुकारे पियो या सनम या सनम या सनम। निंड जो झटको आयो, जिए ही निंड जो झटको आयो त या सनम जी जाइ ते उन जी ज़बान मां निकतो या समद। जिए ही या समद निकतो त अल्लाह तबारक व तआला फरमायो लब्बैक या अब्दी, मौजा बंदा मां हाज़िर। फरिश्ता चवण लगा, ए अल्लाह हिन जी सजी उम्र गुजरी वई, तहां जी नाफरमानी कंदे ही हींअर बि बुत जे अग्यां बीठो आ, बुत खे पियो सॾे या सनम पियो चवे। लेकिन हिन खे त निंड जे झटके जे करे गलती सां या समद निकरी वियो आ, पोइ बि तहां उन खे जवाब ॾिनो त अल्लाह फरमायो आहे त मूं रब जो बंदो अगर जे गफलत में सजी उम्र बुतन खे पूजो त, अगर मां अल्लाह बि इन खे जवाब न ॾियां त पोइ मुंह में ऐं बुत में कहिड़ो फर्क रहिजी वञे। अल्लाह तबारक व तआला हिन इंसान सां 70 माउन खां वधीक मोहब्बत थो करे। महबूब सुबहानी कुतुब रब्बानी मौलाना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब गुनियतुत तालिबीन में लिखियो आ, रजब जो महीनो शाबान जो महीनो जारी आ, तकरीबन 15 पहुंचण वारी आ। शाबान जे महीने के गफलत में न गुजारियो, ही महीनो तमाम अल्लाह के महबूब महीनो थव। मुला मखण वारो ही महीनो कमाइण जो महीनो थव, अल्लाह जे अग्यां झुकण वारो महीनो थव, प्यार मोहब्बत में गुजारण वारो महीनो थव। पीराने पीर दस्तगीर मौलाना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह गुनियतुत तालिबीन में फरमाइन था, शाबान में लफ्ज घणा आहिनि, हर्फ घणा आहिनि, 5, शीन, ऐन, बा, अलिफ, नून, शाबान। पीराने पीर लिखन था त शाबान जी जेका शीन आ, उहा शीन तहां के बुधाए थी त ही शाबान जो महीनो शराफत वारो थो। ऐं इन शाबान जी ऐन तहां के बुधाए थी त ही महीनो उलुव बुलंदी वारो महीनो थव। हिन महीने जो मकाम ऐं मर्तबो अल्लाह वटि तमाम वॾो आ। ऐं हिन महीने जी बात तहां के बुधाए थी त ही महीनो बुजुर्गी वारो महीनो थव। हिन महीने में पाकीज़गी इख्तियार कयो, ऐं हिन महीने जी अलिफ तहां के बुधाए थी त ही महीनो उल्फत वारो महीनो थव, प्यार ऐं मोहब्बत वारो महीनो थव। कंहिंसां रुठल हो, रमज़ान खां पहिरियां पहिरियां पंहिंजो पाण में राज़ी थी करे भाकुर पाए हिक ॿिए सां मोहब्बत करण शुरू कयो। हा, ऐं अल्लाह तबारक व तआला जो न बरगुज़ीदे बंदे सब चओ रहमतुल्लाह अलैह। पीराने पीर दस्तगीर मौलाना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त हिन महीने जी जेका नून आ शाबान जी, या नून ॿुधाए थो त ही महीनो नूरानियत वारो महीनो थव। हिन महीने के गफलत में न गुजारजो, हिन महीने में आमाल घणे में घणा कजो, रमजानुल मुबारक जी तैयारी कजो। ऐं अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो त हिन महीने में हिक रात ईंदी आ,
एक रात ईंदी आहे ऐं उहा रात एतिरे क़दर शान वारी रात आहे, उहा रात एतिरे क़दर अज़मत वारी रात आहे, उहा रात एतिरे क़दर बुज़ुर्गी वारी रात आहे। इन रात में अल्लाह तबारक व तआला आसमाने दुनिया ते अची करे ऐलान फरमाईंदा आहिनि, ओ उम्मत मुहम्मदिया, ए मुझे मुस्तफा जी उम्मत वारो, मुसलमानो, मुल्ला मखण वारो, अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाईंदो आहे, ऐलान फरमाईंदो आहे को मूं रब का मग़फ़िरत घुरण वारो त मां रब उनखे बख़्शे छॾियां, आहे को मूं रब का रिज़्क़ घुरण वारो त मां रब अॼु उनखे रिज़्क़ ॾेई छॾियां, आहे को मूं अल्लाह का मग़फ़िरत घुरण वारो, माफ़ी घुरण वारो त मां रब उनखे माफ़ करे छॾियां। अल्लाह जे हबीब फरमायो इन रात में बनु क़ल्ब एक कबीलो हो अरब जो, उन अरब जे कबीले जूं बकरियूं मशहूर हूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इन रात में अल्लाह एतरन मानुन जी मग़फ़िरत फरमाईंदो आ जेतिरियूं बनु क़ल्ब जे बकरिन जा वार आहिनि। अब बकरी जे हिक बकरी जे वार के को माण्हू गणे सके तो, एक बकरी जे वार के इंसान गणे ही कोन थो सके। अल्लाह जे हबीब फरमायो त अल्लाह इन रात में एतरे माण्हुनि जी मग़फ़िरत फरमाईंदो आहे जेतिरियूं बनु क़ल्ब कबीले जूं बकरिन जा वार आहिनि। अल्लाह तबारक व तआला आम माफ़ी जो ऐलान कंदो आहे, लेकिन तव्हां ही असांजे लाइ सोचणा ही गौर व फिक्र करण जो मक़ाम आहे। इन अहिड़ी रात में बि कुछ शख्स अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी मग़फ़िरत जो ऐलान नाहे थींदो। उन्हनि में सब खां पहिरियां अबे अम्मा जो नाफरमान, जेको पंहिंजे अबे अम्मा जो नाफरमान आहे, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मां उन शख्स जी इन रात में बि मग़फ़िरत नथो कयां जेसी ताईं वो अबे अम्मा जो फरमा बरदार बणजी करे जिंदगी न गुज़ारे। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमायो, फला तक़ुल उफ़्फ़िन लहुमा, पंहिंजे अबे अम्मा के उफ़ बि न चवंदा कयो। अल्लाह तबारक व तआला जे हबीब जी हदीस जो मफ़हूम आहे, जॾहिं क़यामत वेजी थींदी, क़यामत जी निशानियुनि मां हिकु निशानी इहा बि आहे त माण्हू पंहिंजे दोस्त जी इज़त कंदो ऐं पंहिंजे अबे जी ॾाढ़ी पटींदो। अॼु मां सम्झां थो त उहो वक़्तु अची चुको आहे। अॼु दोस्तन जी इज्जत रही आहे, अबे जी इज्जत नाहे रही, घरवारी जी इज्जत रही आहे, अम्मड़ जी इज्जत नाहे रही। जेकॾहिं अम्मड़ मानी न खाधी तो को मसलो कोनी को, मुंहिंजा घरवारा त मानी खाइनि। मुल्ला मखण वारो या माउ ई हूंदी आहे जेका पंहिंजे पेट में गभे विझण खां पहिरियां तव्हां जे वात में उहे गिरह ॾींदी आहे त मां रात बुख ते काटे वेंदुमि, लेकिन मुंहिंजो मासूम बचड़ो बुख ते न सुम्हे। अॼु उहा ई माउ जॾहिं बुढ़ापे ते पहुचंदी आहे त उहा माउ रिज़्क़ खां महरूम थींदी आहे, उहा माउ हिस्से खां महरूम थींदी आहे ऐं उहा माउ धिकनि ऐं दामाननि में हूंदी आहे। ऐं उहो अबो जेको असांजे लाइ कमाए 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 उन जी चेल चिबी थी वई, जॾहिं असां जवान थींदा आहियूं चवंदा आहियूं अब्बा तोखे त सम्झ में कोन थो अचे न, दौर मटिजी वियो आहे, तुंहिंजो दिमाग़ कमु छॾे वियो आहे। पंहिंजे अबे के पोढ़ो भी न चवंदा कयो, पंहिंजे अबे के कुराड़ो भी न चवंदा कयो, मता उन जी दिल दुखे पंहिंजे अबे अम्मा सां अदब ऐं एहतराम सां पेश ईंदा कयो। जेको अबे अम्मा जो नाफरमान आहे उन जी मग़फ़िरत 15 वारी रात भी कान थी थिए। ऐं ॿियो शख्स उहो आहे जेको शराब जो आदी आहे, जेको शराब जो आदी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाइनि था त उन शख्स जी भी हिन रात में मग़फ़िरत नथी थिए। छो जे इंसान शराब पीअंदो आहे त पोइ अबे अम्मा जी शनास कान रहंदी आहे, गुनाह जी तमीज़ कान रहंदी आहे। हर गुनाह, अल्लाह जे रसूल फरमायो अल खमरु जुम्माउल इस्म, शराब जेको आहे तमाम गुनाहनि जी जड़ अथव। पाड़ है अबा, पाड़ हूंदी त वण मथे वधंदो, उन जूं टारियूं फैलबियूं, जॾहिं पाड़ ई न हूंदी त उहो वण वधीक वधंदो कीअं। इन जे करे जॾहिं असां वटि या पाड़ मौजूद हूंदी त हर गुनाह असां खां आसानी सां थी वेंदो। इन जे करे हिन रात जे अचण खां पहिरियां पहिरियां अल्लाह जी दरबार में बगोड़ा वहाए अल्लाह का माफ़ी जो ऐलान कयो। हिकिड़ो शख्स आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में, सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
आमिना जे लाल अब्दुल्ला जे लखते जिगर जी दरबार में एक शख्स आयो ऐं अची करे चवण लगो अकरीब रब्बुना फनुनाजी अम बईदुन फनुनादी। ए अल्लाह जा नबी जरा बुधाए त सही असा जो रब असा का परे आ या असा का वेझो आ। जे करे परे आ त पोइ जोर सां अल्लाह के सजदा कयूं ऐं जे करे वेझो आ त पोइ आस्ते पंहिंजे रब के सरियूं। अल्लाह फरमायो मुस्तफा जे करे तोखा मुझे बारे में मुझो बंदो पुछे पोइ उनके चऊं त बंदा मां रब तुझे वेझो ही वेझो मां हर वक्त तोखे बुधा थो तुझी पुकार के बुधा थो ऐं तुझी पुकार ते मां रब्बैक भी चवां थो। अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो जडे इंसान अल्लाह दे हिकड़ी गिरांठ वधंदो अल्लाह सजो सारो हथ पंहिंजे बंदे दे वधी ईंदो। जडे अल्लाह हथ बंदो हथ वधंदो त अल्लाह ब हथ वधी करे ईंदो बंदो ड्रोड़ंदो ईंदो त अल्लाह ब उन दे ड्रोड़ंदो ईंदो। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद फुरकान हमीद हबले मतीन में फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम। ओ मुंजा बंदा तू मुखे याद कंदे मां रब तोखे याद कंदुम। ओ बंदा अगर तो मु रब के विसारियो त मां रब भी तोखे विसारे छे। वो असा सोचूं त असा अल्लाह के याद कयूं था या अल्लाह के विसारियो वेठा ऐं अल्लाह तबारक व तआला जो फरमाना जे करे तहां चायो था त मां रब तहां सा राजी थिया। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो जे करे तहां चायो था अल्लाह तहां के पसंद करे तो पोइ मुस्तफा जी इत्तिबा करनी पवंदी। आमिना जे लाल जी इत्तिबा करनी पवंदी। अब्दुल्ला जे लखते जिगर जी इत्तिबा करनी पवंदी। रसूलुल्लाह जे नक्शे कदम ते जिंदगी गुजारी सी त अल्लाह भी पसंद कंदो। अगर आमिना जे लाल जे रस्ते के छड़े दिनो सी अब्दुल्ला जे लखते जिगर के जे रस्ते के छड़े दिनो सी पोइ अल्लाह जे रसूल जी नजरुन में भी किरी पवंदा सी त रब रहमान जी नजरुन में भी किरी पवंदा सी। उन बाद में अल्लाह तबारक व तआला फरमाइन था त इन रात में तकब्बुर करण वारे वडाई करण वारे गुरूर करण वारे शख्स जी भी मगफिरत न थी। जेको मानू वडाई तो करे तकब्बुर तो करे गुरूर तो करे पांजो पान के कुछ समझे तो चवे तो त आया ही फने खान मां। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो त मां इन रात में वडाई करण वारे जी भी बख्शिश नया कर तकब्बुर वारे मानू जी भी इन रात में बख्शिश न थी। उन बाद में अल्लाह तबारक व तआला फरमाइन था त मां नाहक कत्ल करण वारे शख्स जी बे इन 15 जी रात इन शब्बे बरात में मगफिरत ना यहाँ कदो जेको के नाहक कत्ल करे। अजकल कत्ल आम लगो पियो। पुट जे हथा पी कत्ल पियो थे पुट जे हथा माओ कत्ल पई थे। कुछ अरसो पहिरियां तव्हां असां ॿुधो हूंदो त सांगड़ में एक बदबख्त पंहिंजी अमड़ के कत्ल कयो कत्ल करे बिस्तरन में लिकाए छॾियो त ताके काके ख़बर न पए। उन शख्स जी दुनिया भी खराब ऐं आखिरत भी खराब। पंहिंजे अबे अम्मा जी नाफरमान न बणजो पंहिंजे अबे अम्मा जा फरमा बरदार बणजो। अल्लाह तबारक व तआला जा हबीब फरमाइन था त जन्नत जो दरमियान वारो दरवाजो जेको तव वो तहां जो पी आ वो तहां जी मर्जी आ। उन जन्नत के दरवाजे के टोड़ियो या तहां जी मर्जी आ उन दरवाजे के आराम से खोले करे जन्नत में दाखिल थियो तने भी तहां जे इख्तियार में आ। दुनिया में अबे जी फरमाबरदारी कई सी त आराम से उन दरवाजे में जन्नत में दाखिल थींदा सी। दुनिया में पांजे अबे के सतायो सी ये समझो त असा जन्नत जो दरवाजो टोड़े छड़ियो जेको दरवाजो टोड़े त छा वो जन्नत में वनी सके तो। अगर असा घर में होजो जेकरे असा घर में होजूं घर में दरवाजो टोड़ियूं त अबो असा के घर में सुमण दींदो या बाहर कढी छडींदो। बाहर कढी छडींदो त बाहर वालियो तू ना फरमाना घर जो नुकसान तो करी। पो अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो त पी जी रजामंदी में मुझे रब जी रजामंदी थव। जै पंजे पीयू के राजी कयो ये समझो उन रब रहमान के राजी कयो। जै पंजे पीयू के सतायो ये समझो तो उन पंजे रब के सतायो। वो जेको अल्लाह के सताए छा वो जन्नत में वनी सके। अजो असा अले केड़े मुआशरे में जिंदगी था पिया गुजारी। उहो माशरो जेको कने अमन जो दाई होंदो उहा सिंध जडे बाबुल इस्लाम होंदी हुई लेकिन ॾींहों ॾींहुं असा जा हालात बिगड़ंदा था वने। छो जो ॾींहों ॾींहुं असा कयामत के वेझा थींदा था वने
जिया इंसान जी जिंदगी अगते वधंदी थी वने तीअं ही इंसान क़यामत जे करीब थींदो थो वने। जिया ही असांजा साल उम्र वधे थी पई तीअं असां क़ब्र जे वेझा थींदा था वञूं। मुसलमानो क़ब्र जेका है अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो या क़ब्र तहां जे लाए या त जन्नत जे बागन मां एक बाग थव या क़ब्र तहां जे लाए जहन्नम जे खडन मां एक खडो थव। पो जन्नत जो बाग तडे बनबी जडे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके ते असां जिंदगी गुजारींदा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीको छा है? आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जा नारा त सभई हणंदा त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क था कयूं, लेकिन जरा बुधायो त सही असां यो नारो त हणंदा हूं इश्क नबी में जान भी हाजिर, इश्क नबी में लहू भी हाजिर, लेकिन कदी असां ये न चयो आ त इश्क नबी में नमाज भी हाजिर। इश्क नबी में कदी असां इन सियारे जी रात में पंहिंजे गरम बिस्तरे के चले करे मस्जिद में आया? जरा तवज्जो त कयो। हुआ चाहूं था त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कयूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हौज़े कौसर ते दीदार भी कयूं, लेकिन असां जी उम्र गुजरी वई असां रसूलुल्लाह वारो तरीको न अपनाए सकियासीं। असां जी जिंदगी खत्म थी वई लेकिन रसूलुल्लाह जे दीन के जिंदा न करे सकियासीं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीको, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अखलाक त आला अखलाक हा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में जरा तवज्जो कजो। अजो असांजू भेणू असां जे हकन का महरूम, अजो असांजू मावरू असां जी खिदमतुन का महरूम, अजो असां जा वालिद धिकन ऐं दामानन में जरा तवज्जो कजो। मुस्तफा जी दरबार लगी पईया वज़ुहा जे चेहरे वारो नबी, वल्लैल जे जुल्फन वारो नबी, यासीन जे डंदड़न वारो नबी, वलिसान व शफतैन वारी ज़बान ऐं चपड़न वारो नबी जी दरबार लगी पईया। एक औरत थी अचे पई, औरत जो मथो उघाड़ो आ, औरत जे मथे ते रो कोन्ही को, मुस्तफा जे वेझो पहुती। मुस्तफा फरमायो दीवानो परवानो अली अब्बास उठो। ये मुस्तफा जी चादर खणी करे इन अचण वारी औरत जे मथे ते रखी करे, ये खत्मे नबूवत वारी चादर खणी करे इन औरत जे